अदीब शायर खे छा कयां पंहिंजे घर में? अदीब शायर, नंढड़े ॿार खे अदीब शायर मां कोन खपे, नंढड़े ॿार खे उस्ताद मां खपे, जेका रोज़ उनखे नयूं शयूं, नई तरबियत, नयूं ॻाल्हियूं सेखारे, उनखे इंसान जो फर, इंसान जो बचो बणाए। इहा मां आहे, सिंधी मां हुजे खणी दुनिया जी मां। मर्दनि जा फ़ैसिला ॾिसो था, मर्द संग चटी में ॾियनि था, का मां चटीअ में पंहिंजी धीअ ॾींदी? मर्द कारी करे माईअ खे मारे छॾीनि था, का मां पंहिंजी धीअ खे कारी करे मारींदी? मर्द बदे में धीअ ॾेई छॾीनि था, का मां बदे में धीअ ॾींदी? मर्द पीउ बेरोज़गार थियण, नौकिरी न करण ते पुट खे घरां कढी छॾींदो आहे, का मां पंहिंजे बेरोज़गार बचे खे घर मां कढंदी? मां हिकिड़ी यूनिक शइ आहे, तंहिंजे करे उहा मां, तव्हां जूं माऊं, मुंहिंजी मां, पाण सभिनी जूं माऊं। मुंहिंजी मां सखर, खैरपुर या नौशहरे मां कंहिं जाइ ते आई पे, मेहड़ वटि मोरे वटि हिकिड़ी छोकिरी चढ़ी गाॾी में, अची भरिसां वेठसि बुरके में। अमां पुछियुसि केरु आई? कोन ॿुधाई, रोअण शुरू थी वई। पोइ अमां हुनखे वठी आई घर अची असीं ऐं मुंहिंजो भाउ असलम सभु वेठा हुआसीं। छा आहे, केरु आई? हुन सां रस्ते में अलावल कंदी आई। हाणे मूं टे ज़िला न करे ॿुधायनि त जीअं आइडेंटिफाई न थिए, मूं चई करे सोचियो सम्झी चयो त वकील आहियां, मुंहिंजो नौशहरो, खैरपुर, नवाबशाह, फलाणा सखर। त चई त फलाणे पीर जी पोटी आहे, ज़ोरी शादी ते करायूंसि या हक़ ते बख़्श रहियूंसि, घरां भॻी आहे। मुंहिंजे वॾे भाउ चयो त हीउ वॾो रिस्क फैक्टर आहे, इनखे वापसि कयो। मूं बि चयो भाउ सही पियो चए। चई न, वापसि ग़रीब जी छोकिरी हुजे हा त मदद कयूंसि हा, पर सेठ या वॾेरे या करोड़पति या पीर जी धीउ आहे त हुनखे बेवाह छॾे ॾियूं, छाकाणि त पिणसि ताक़तवर आहे, कोन छॾींदीसांसि। पोइ ॿिए ॾींहुं हुनखे वठी वई। उन ज़माने में अफ़वाह जो घरो लतीफ़ाबाद में पिटाई हॉस्पिटल जे वेझो, उते हिकिड़ी ॿी छोकिरी बि हूंदी, जबीन काके पोटो। उते वञी उन छोकिरीअ खे उते वञी शेल्टर में भर्ती कराई। कुझु ॾींहंनि खां पोइ उनजो पीउ, माना उन पीर जो पुटु, उहो घर ते आयो। घर ते आयो, वॾी लोई खणी आयो, अम्मा खे जी पाराई। चई उन राति मुंहिंजी धीअ अलाए केॾां अॻुवा थी हली वई, तो जीजी हुनखे बचायो। ऐं पोइ उहा छोकिरी सॼी ज़िंदगी अम्मा खे ख़त लिखंदी रही, ईद कार्ड। अम्मा कॾहिं हुनजो नालो न खयो, न हुनजो सिंबॉलिक को ज़िक्र कई। चई हुनजो घर तबाह थी वियो, न ज़िक्र कईंसि, न किथे मेंशन कईंसि, न कंहिं तकरीर में चईंसि। अॼु बि उहा अम्मा जी रस्माऊं निभायां थो त न को ज़ुलो पियो ॿुधायां, न का गादी पियो ॿुधायां, न को घर पियो ॿुधायां। इन क़िस्म जी माउ हुई अम्मा। उन लाइ आऊं सिखनि जे गुरुद्वारे में हलियो वेंदो आहियां। अम्मा लंडन में हिन बख्तावर सां गॾु रहंदी हुई, ससुई सां गॾु रहंदी हुई। उते वॉक कंदे कंदे सिखनि जो गुरुद्वारो आयो त ओॾां हली वेंदी हुई, हिंदुनि जो मंदरु आयो त ओॾां हली वेंदी हुई, बेहाइनि जो घर आयो, बेहाई हिकिड़ो आहे, मज़हब आहे, बेहाइनि जो, अहमदिन जो को घर हूंदो त अहमदिन ॾांहुं हली वेंदी हुई। असांजे घर में मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजे पीउ इहो सेखारियो त कंहिंसां बि को मतभेद कोन्हे। बाबा पंहिंजे धीअनि खां पुछो त तूं शादी किथे कंदी आहीं। जेको दुनिया आॾो बाबा चयो पिए, सो तकरीरुनि में जेको चई पिए उहो घरनि में न करे, ईअं न हो। बाबा जे समूरनि धीअनि, अम्मा जे समूरनि ॿारनि, तव्हां इहे करे सघंदव अलाए न, ऐं जेके मूंखे ॾिसनि पिया लाइव उहे करे सघंदा न। तव्हां इहो इख़्तियार ॾिनो आहे, कंदकोट ऐं जैकबाबाद ऐं कशमोर ऐं लाड़काणे ऐं थरपारकर ऐं कराची खां ताईं कंहिंजे पंहिंजे न्याणीअ खे, जो न्याणी चए त बाबा मूंखे हू छोकिरो वणे थो, मुंहिंजी शादी हुते करायो। इहो इख़्तियारी कोन्हे, कुहाड़ियूं बि थियूं। अम्मा ऐं बाबा पंहिंजे पुटनि ऐं पंहिंजे धीअनि खे इहो इख़्तियार ॾिनो, पंहिंजे भाइटियुनि, भाणेजनि, ॾोहिटनि खे इहो इख़्तियार। तंहिंजे करे हिकिड़े सिंबॉलिक तमामु वॾी शख़्सियत हुई, अदीब हुई, शाइर हुई, अलाए छा छा हुई, उस्ताद हुई। Above all, he was a true human being, and I am proud of that. इंसान, महिरबानी।